दाबेची मार्केट में मौजूद आहियूं जिते सिंध हुकूमत जे हुकम खां पोइ लॉकडाउन कयो वियो आहे। हितां जे जेके कारोबारी मरकज़ आहिनि मुकमल तौर ते बंदि आहिनि, जॾहिं ते पुलिस ऐं रेंजर ते पिणु मौजूदु आहे ऐं रोड वीरान लॻल आहिनि। असां त शहरियुनि सां ॻाल्हाईंदासीं त हुन बारे में उन वधीक छा चवणु आहे। बेशक इससे हम मुत्तफ़िक़ है क्योंकि ये हमारे फ़ायदे के लिए हुआ है, लेकिन हम सिंध हुकूमत से गुजारिश करना चाहते हैं कि जो लोग मज़दूर तबका जो दिन में कमाते हैं और रात को उनका चूल्हा जलता है, उनके लिए हम हुकूमत सिंध से गुजारिश करते हैं कि खुदा इन गरीबों के साथ कोई माली इमदाद किए जाए। कोरोना वायरस लाइ जेको लॉकडाउन कयो आहे, इहा त सुठी ॻाल्हि आहे तमामु, त माण्हुनि खे एहतियात करणु घुरिजे। कुझु हुकूमत अमल पई कराए, पर रही ॻाल्हि त असांजो हीउ जेको इलाइक़ो आहे यूनियन कौंसिल धाबे इहो ग़रीबाबाद मार्केट, हिते सभु पोरे तबक़ो थो रहे, गवर्नमेंट जो मुलाज़िम कोन्हे। हिते सभु मिसकिन माण्हुनि जेके आणण ऐं चाढ़ण वारा रोज़ दिहाड़ी तगारी बेलचो गॾे गॾी रखियो हलाए मज़दूरी था कनि, त गवर्नमेंट खे इन जे हवाले सां बि कुझु सोचणु घुरिजे त इन्हनि जो छा थींदो। हुकूमत सिंध जेको इहो लॉकडाउन जो ऐलान कयो आहे, असां हिन ते लबे करियूं था, पर हिते जेके बि मज़दूर तबक़ो आहे धाबे जी यूनियन में, असां चऊं था त उन लाइ कुझु हुकूमत खे सोचणु खपे ऐं हिन हुकूमत खे खपे त उन्हनि ग़रीबनि मिसकिननि ऐं रोज़ कमाइण वारे माण्हुनि खे उन्हनि खे जेको राशन मुहैया कयो वञे, जीअं उहो पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारे सघनि। हुकूमत ऐलान कयो आहे लॉकडाउन जो, इहो तमामु बहितरीनु कमु आहे। इहो असांजे लाइ बहितरु आहे, पर जेके अमीर माण्हू आहिनि उन्हनि त महीने जा राशन वठी घर में रखी छॾिया आहिनि, पर जेके ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि जेके रोज़ कमाइनि था, जेके दिहाड़ी डेली वेजिस वारा माण्हू आहिनि, उन्हनि जी हालत तमामु ख़राबु आहे। उन्हनि जे कंहिं वटि वीचारनि ग़रीबनि वटि राशन न आहे, किन वटि सब्ज़ी न आहे। एक दिन का कमाने वाला मज़दूर जो शाम को अपना चूल्हा जलाता था, उसका चूल्हा बंद हो गया। मैं वज़ीर आला से अपील करता हूँ कि मज़दूरों का कुछ किया जाए, और उसके बाद जिस तरह से लॉकडाउन का सिलसिला चल रहा है, 15 दिन का लॉकडाउन है, 15 दिन आप गरीबों को राशन पहुँचाएँ। सीएम साहब जेको हिन कोरोना वायरस जे ख़िलाफ़ु जेको ही क़दम खयो आहे, उहो तमामु तारीफ़ जोॻो आहे, छो जो असांखे पंहिंजी प्रोटेक्शन करणु खपे, असांखे पंहिंजो तहफ़ुज़ करणु खपे, छो जो असां कोरोना वायरस खे पाण घर वठी ईंदासीं। जे ॿाहिरि ईंदासीं त उहा असां सां गॾु वेंदी। कैमरामैन सदाम पवार सां गॾु मक़सूद जो कयो, अवामी आवाज़ TV दाबे जी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।